नादिन हिते हिकु अहम ख़बर शामिल कंदा हलूं। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल कराची जो दौरो करे जेल में सहूलतुनि ऐं इंतिज़ामी मामलनि ऐं क़ैदियुनि जे बेरेकुनि जो जाइज़ो वरितो आहे। सूबाई वज़ीर हिदायत कई आहे त जेलुनि में इस्लाही निज़ाम खे वधीक असराइतो बणायो वञे। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जेल जो दौरो करे मुख़्तलिफ़ शोबनि जो जाइज़ो वरितो ऐं जेल में सहूलत इंतिज़ामी मामलनि ऐं क़ैदियुनि जे बेरेकुनि जो मुआइनो कयो आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी बेरेकुनि रंधिणे ऐं सिक्योरिटी इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। सेंट्रल जेल इंतिज़ामिया मौजूदा इंतिज़ामनि ऐं सुधारण बाबति सूबाई वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी आहे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जेल इंतिज़ामिया खे हिदायत कई त क़ैदियुनि खे बुनियादी सहूलियतुनि जी फ़रहामी यक़ीनी बणाई वञे, रहाइश ख़ुराक ऐं सिहत बाबति कंहिं बि क़िस्म जी खोट न रहे। जेल खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी क़ैदियुनि सां मुलाक़ात करे ईद मिली संदसि मसइला ॿुधा आहिनि। उन हवाले खां कराची खां ब्यूरो चीफ इमदाद सुमरा लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद, तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल पहुतो आहे, जिन त सूबाई वज़ीर सेंट्रल जेल जो तफ़सीली जाइज़ो वरितो आहे, जिते हिन जेल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो तफ़सीली मुआइनो कयो आहे। सूबाई वज़ीर सेंट्रल जेल में फ़िराम कयल सहूलतनि, इंतिज़ामी मामलनि ऐं तौर क़ैदियुनि जी मुख़्तलिफ़ बेरेकनि जो बि जेको आहे मुख़्तलिफ़ शोबनि जो मुआइनो कयो आहे। सूबाई वज़ीर जेल जे बेरेकनि जंहिंमें रंधिणे सिक्योरिटी इंतिज़ामनि ॿियनि अहम हिसनि जो पिणु कुझु देर अॻु जाइज़ो वरितो आहे। सूबाई वज़ीर लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त क़ैदियुनि खे बुनियादी सहूलतुनि जी फ़राहमी हर सूरत में यक़ीनी बणाई वञे त जीअं संदन रिहाइश ख़ुराक ऐं सिहत बाबति कंहिं क़िस्म जी का खोट न रहे। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी उन मौक़े ते क़ैदियुनि सां बि पिणु मुलाक़ात कई ऐं संदन मसइला मालूम कया ऐं गौर सां ॿुधा विया। जॾहिं त ईद जी ख़ुशियुनि में शामिल थींदे खेनि ईद बि जेको आहे सूबाई वज़ीर क़ैदियुनि सां मिली ऐं उते जेको आहे सभिनी जेके क़ैदी हुआ उन्हनि सां मुलाक़ात कई वई आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी क़ैदियुनि सां हमदर्दी जो इज़हार कंदे चयो त सिंध हुकूमत संदन फ़िलहा ऐं बहबूद लाइ संजीदा क़दम खणी रही आहे त जीअं खेनि बहितर माहौल ऐं मुनासिब सहूलियतूं मिली सघनि। सेंट्रल जेल जी इंतिज़ामिया सूबाई वज़ीर खे सिक्योरिटी, सिहत, ख़ुराक ऐं ॿियनि जेको आहे सो मामलनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी आहे, जंहिंमें मौजूदा इंतिज़ामनि ऐं सुधारनि बाबति आगाही ॾिनी वई आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी इंतिज़ामिया जी कारकर्दगी खे साराईंदे वधीक चयो त ज़रूरी हिदायतूं पिणु जारी कयूं ऐं चयो त जेल में नज़म ज़ब्त सां गॾु इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ खे पिणु यक़ीनी बणायो वञे। जॾहिं त जेल में इस्लाही निज़ाम खे वधीक मौसूर बणायो वञे त जीअं सज़ा मुकमल करण बाद क़ैदी मुआशिरे जा ज़िम्मेवार ऐं कारआमद शहर बणिजी वापसि वञनि। सूबाई वज़ीर जो चवणु इहो, जॾहिं त वधीक सूबाई वज़ीर जो चवणु त सिंध हुकूमत जेलनि जे निज़ाम खे जदीद बुनियादनि ते करण लाइ तयारु आहे। क़ैदियुनि लाइ बहितर सहूलियतूं पैदा करणु इस्लाही अमल खे मज़बूत करण लाइ संजीदा कोशिशूं करे रही आहे। जी।